Welcome to Time News Studios. You are watching 5 PM Bulletin. सिंध में रोटेशन पॉलिसी तहत ऑफिसर्स की बदली लाए आईजी सिंध जूं सिफारिशूं रद्द। वफाकी सरकार बदली लाए आईजी सिंध तरफां तजवीज़ कयल नालन के नज़रअंदाज करे छॾियो। सूबे में 10 सालन खां वधीक अरसो मुक़रर पुलिस ऑफिसर्स बदिरां घटि अरसो रहंदड़ ऑफिसर्स बदली। ज़रियनि जो चवणु आहे त आईजी सिंध मुश्ताक महर 10 सालन खां वधीक अरसो मुक़रर डीआईजी सीटीडी उमर शाहिद, नोमान सिद्दीकी, साकिब इस्माइल मैमुन, नईम शेख, अब्दुल्ला शेख बदली न थिया। वफाकी हुकूमत पंहिंजी मर्ज़ी पिटांदड़ पुलिस ऑफिसर्स के बदली करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। FIA सिंध जे डायरेक्टर मुनीर शेख जूं ख़िदमतूं पंजाब हुकूमत हवाले। डीआईजी सखर फिदा हुसैन मस्तोई जूं ख़िदमतूं मोटरवे पुलिस ऐं डीआईजी ट्रैफिक इकबाल दारा जूं ख़िदमतूं पंजाब सरकार हवाले। डीआईजी स्पेशल ब्रांच इरफान बलोच ऐं डीआईजी TNT कमर ज़मान बे रोटेशन पॉलिसी तहत बदली। सिंध सरकार रोटेशन बुनियाद ते पुलिस ऑफिसर्स की बदली ते एतराज़ वारे छॾिया। अहम ऑफिसर्स की बदली वफाकी सरकार की बौखलाहट जो नतीजो करार। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सिंध पुलिस के ईमानदार ऐं क़ाबिल ऑफिसर्स जूं बदलियूं कयूं वियूं आहिनि। सूबे में अमन अमान की सूरत हाल ख़राब थी त ज़िम्मेवार वफाकी सरकार हूंदी। PTI वारा चाहिनि था त पंजाब ऐं KP जीअं सिंध पुलिस बि संदन ग़ुलामी करे। IG सिंध सूधो पुलिस के अहम ऑफिसर्स के बिना जवाब टारगेट कयो पियो वञे। तेरा भाई हमदा भाई मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ्तार पंजाब असेंबली जो ओपोजिशन लीडर हमजा शहबाज आज़ाद। कोर्ट लखपत जेल इख्तियारनि नैब कोर्ट जा रोपकार मिलण बाद हमजा शहबाज के आज़ाद करे छॾियो। जेल ॿाहिरियां वरियंग में मौजूद लीगी अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां हमजा शहबाज जे नारनि तोड़े गुलनि जी भरखा सां अची। हमजा शहबाज ऐं मरियम नवाज़ कार में गॾु सवार थी घर रवाना। मरियम नवाज़ चयो आहे त हमजा शहबाज 2 साल नाहक जेल काटी। हू नवाज़ लीग जो पुरज़म कारकुन आहे। पार्टी हमजा ऐं मूंखे जेका बि ज़िम्मेवारी ॾींदी उहा पूरी कंदासीं। पीपल्स पार्टी तरफां सिंध में सेनेट चूंडुनि दौरान मुख़्तलिफ़ पार्टीज़ की हिमायत हासिल करण लाइ राब्ता तेज़। कराची में पीपल्स पार्टी के वफ़द तरफां बहादुराबाद पहुची मुतहदा अॻवाननि सां मुलाक़ात। सेनेट चूंडुनि के हवाले सां ॻाल्हियूं। मुलाक़ात बाद सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त मुतहदा सां सिंध सूधो इस्लामाबाद में सेनेट उम्मीदवारनि के वोट ॾियण के मामले ते ॻाल्हियूं थियूं। मुतहदा सां सीट एडजस्टमेंट लाइ तैयार आहियूं। मुतहदा जा मुतालबा पीपल्स पार्टी क़यादत आॾो पेश कंदासीं। मुतहदा अॻवान फैसल सब्ज़वारी चयो आहे त सूबाई वज़ीरनि आॾो सदाई मसइलनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। सेनेट चूंडुनि के मामले ते राब्ता कमेटी में सलाह मशवरनि बाद फ़ैसिलो कयो वेंदो। पहली बार हुकूमत को मजबूर कर दिया है कि वो अपना ही MNA से बात करे, वो अपना ही इत्तेहादियों से बात करे, मगर अब बहुत देर हो चुका है। वही MNAs हमसे भी राब्ते में हैं, वो इत्तेहादियों हमसे भी राब्ते में हैं। हम उनको कह रहे हैं कि ये आपके लिए मौका है, वो इस इलेक्शंस में साबित कर दे कि वो किसके साथ खड़े हैं। क्या वो पाकिस्तान के अवाम के साथ खड़े हैं या कठपुतली के साथ खड़े हैं। हमारा जो जिद्दोजहद इस हुकूमत के खिलाफ है, इस सिलेक्टिव निजाम के खिलाफ है, ये एक दिन का जिद्दोजहद नहीं है। इंशाअल्लाह ताला हम अपनी जिंदगी पूरा जिंदगी मेहनत करेंगे कि हम हकीकी जमहूरियत बहाल करें। इंशाअल्लाह ताला हम इस हुकूमत को घर भेज देंगे। PTI जा MNAs, MPAs ऐं इत्तेहादी असां सां राब्तनि में आहिनि। खेनि चयो अथऊं साबित कयो त सेनेट चूंडुनि में आवाम ऐं सिलेक्टेड हुकुमराननि मां कंहिंसां गॾु आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असांजी हिकमत अमली सां हुकुमरान पहिरियों भेरो MNAs ऐं इत्तेहादियुनि सां ॻाल्हाइण लाइ मजबूर थिया, पर हाणे घणी देर थी वई आहे। PTI जे माण्हुनि कठपुतली हुकुमराननि खे वोट न ॾिनो त इहा जमहूरियत जी कामयाबी हूंदी।
असांजी जिद्दोजहद हुकूमत ऐं सिलेक्टेड निज़ाम ख़िलाफ़ आहे। कोहाट में जलसे के ख़िताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्टेड हुक्मराननि में मुल्क हलाइण जी सलाहियत ई नाहे। नालायक हुकूमत आवाम के बहराननि में फासाए छॾियो। हुकूमत के जल्द घर भेड़ो कंदासीं। सेनेट चूंडुनि खां पोइ लॉन्ग मार्च थींदो। मुल्क जी कुंड कुड़च मां कारकुन इस्लामाबाद पहुचंदा। इमरान खान हिकु भेरो साज़िश ज़रिए इक़्तिदार में अची वियो। ॿीहर ईअं न थींदो। सेनेट चूंडुनि खां पोइ लॉन्ग मार्च जी तयारी कंदासीं, पर थी सघे थो लॉन्ग मार्च जी ज़रूरत ई न पवे। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान जी बदतरीन कारकर्दगी सबबि संदसि वोट बैंक ते ख़राब असर पियो आहे। हाणे इमरान खान जा पंहिंजा माण्हू बि संदसि साथ न ॾींदा। सेनेट चूंडुनि में PTI जा मेंबर्स पंहिंजी पार्टी खे वोट ॾियण लाइ तयारु न आहिनि। पंजाब में सेनेट चूंडुनि बाबति न ॻाल्हायां त बहितर आहे। सेनेट चूंडुनि दौरान वोटनि जी ख़रीद ऐं विकिरे जो मकरू कारोबार साम्हूं आयो आहे। उम्मीदवारनि जी टिकट से लियाकत जो ई सूदो ॿियनि अॻवाननि जा ख़दशा ख़त्म कया वेंदा। वज़ीर आज़म इमरान खान जल्द सिंध जे दौरे ते पहुची रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर हैदराबाद ऐं टंडोलाहिया जे दौरे दौरान चयो त पीपल्स पार्टी जो वोट बैंक ख़त्म थी वियो आहे। हलीम आदिल शेख जी गिरफ़्तारी सियासी इंतकाम आहे। कोरोना वैक्सीन जे बारे में बेबुनियाद अफ़वाह पखिड़िया पिया वञनि। मार्च में 65 सालनि जी उमिरि वारनि माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। K4 मनसूबे ते सिंध सरकार खे को बि एतराज़ न आहे। वज़ीर आज़म जे हर इजलास में मुराद अली शाह खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वेंदो आहे। सेनेट चूंडुनि खां पोइ गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास तलब कयो वेंदो। सतावीह फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटॉर्च दौरान बहादुरी जो नओं दास्तान लिखंदड़ एयरफोर्स जे जवाननि खे सलाम। इस्लामाबाद एयर हेडक्वार्टर में ख़ुसूसी तक़रीब दौरान फ्लाई पास्ट जो शानदार मुज़ाहिरो। परेड ऐं मिली नगमनि सां बहादुर फ़ौज खे भेटा पेश। एयर चीफ मार्शल मुजाहिद अनवर ख़ान तक़रीब के ख़िताब दौरान चयो त दुनिया ॾिठो त पाकिस्तान अमन लाइ भारतीय पायलट खे संदसि मुल्क वापसि उमाणे छॾियो हो। ऑपरेशन ज़रिए मुल्क जो भरपूर दिफ़ा कयो। पाक एयरफोर्स मुल्क जी भरपूर दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहे। अमन जी ख़्वाहिश खे कमज़ोरी न सम्झियो वञे। कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। ॿ साल अॻु अॼोके ॾींहं ते असां हिकु क़ौम जी हैसियत सां भारत खे भरपूर जवाबु ॾिनो। भारतीय फ़ौज खे अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾियण ते क़ौम ऐं फ़ौज खे वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म जो ऑपरेशन स्विफ्ट रिटॉर्ट खे 2 साल पूरा थियण ते जारी कयल बयान में इज़हार। वज़ीर आज़म इमरान खान कंट्रोल लाइन ते सीज़फायर मुआहिदे जी बहाली जी आजियां कंदे चयो आहे त पाकिस्तान सदाई अमन लाइ कमु कंदो आहे। असां समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जो अज़म रखूं था। भारतीय फ़ौज जी गैर ज़िम्मेवाराणे क़दम बावजूदि पायलट खे वापसि करे असां ज़िम्मेवाराणो अमल इख़्तियार कयो। हाणे वधीक अॻभराई लाइ साज़गार माहौल जोड़ण जी ज़िम्मेवारी भारत ते आहे। इस मुख्तसर फ़ज़ाई मार्के में पूरी दुनिया ने पाक फ़िज़ाइया की पेशावराना महारत और फ़नी बरतरी का भरपूर मुजाहरा देखा और पाक फ़िज़ाइया ने दुश्मन की सोच पर एक ऐसी छाप छोड़ दी। पाक फ़ौज जी बहादुरी मां तमामु घणो मुतासिर थी वियसि। अमन नाहे हूंदो त जंग थींदी आहे। असांखे ख़बर नाहे त कश्मीरनि सां छा थी रहियो आहे। कश्मीर मामले ते सुकून सां सोचणो पवंदो। पाक फ़ौज 27 फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटॉर्ट दौरान गिरफ़्तार थियल भारतीय पायलट अभिनंदन जो ख़ुसूसी बयान जारी करे छॾियो। भारतीय पायलट अभिनंदन चयो त फ़िज़ा खां ॿिन्ही मुल्कनि में को बि फ़र्क़ु नज़र न आयो। पैराशूट मां किरण बाद ख़बर न हुई त पंहिंजे मुल्क में आहियां या पाकिस्तान में आहियां। ॿिन्ही मुल्कनि जा माण्हू हिकु जहिड़ा नज़र अची रहिया हुआ। माण्हू मूंखे पकड़ण लाइ अॻिते वधिया त पाक फ़ौज जे 2 जवाननि बचाए वरितो ऐं पंहिंजे यूनिट वठी विया।
जिते फर्स्ट एड ॾियण बाद अस्पताल मुंतकिल कयो वियो ऐं उते मूंखां जांच थी। पाकिस्तान भारतीय पायलट खे ग़ैर सगाली तौरु आज़ादु करे छॾियो हो। सिंध में सेनेट चूंडुनि लाइ पीपल्स पार्टी उम्मीदवार पलवशा ख़ान जी नामज़दगी ख़िलाफ़ दरख़्वास्त गुज़ार जे वकील खे धमकियूं मिलण जो इंकशाफ। इंडस फोरम तरफ़ां पंजाब सां वास्तो रखंदड़ पलवशा ख़ान जी सिंध में नामज़दगी खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो हो। इंडस फोरम जे वकील इरफान कीरियो जो चवणु आहे त काल्ह खां खेसि धमकियुनि जूं कॉल्स अची रहियूं आहिनि। पलवशा ख़ान जे केस में वकालतनामो वापसि न वठण जी सूरत में कुटुंब खे जानी नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾिनियूं वियूं। इंडस फोरम जे वकील तरफ़ां फ़ोन ते धमकियूं मिलण ख़िलाफ़ अदालत सां राब्तो करण जो फ़ैसिलो। काउंटर टेररिज़म खाते 4 सालनि खां पोइ रेड बुक तैयार करे वरितो। CTD इख़्तियारनि जो चवणु आहे त रेड बुक जो नओं एडिशन जल्द जारी कयो वेंदो। किताब में दहशतगर्दनि जे हवाले सां ॼाण खे गॾु कयो वियो आहे। रेड बुक में मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमातुनि सां वास्तो रखंदड़ दहशतगर्दनि जा नाला शामिल। इंतिहाई घुर्बल ऐं सिर ते क़ीमत रखियल दहशतगर्दनि जा बि नाला रेड बुक में शामिल कया विया आहिनि। रेड बुक जो नओं एडिशन लाॻापियल इदारनि हवाले कयो वेंदो। कोर्ट में जॾहिं असां अचूं था हिननि जा हज़ारनि जे तादाद में माण्हू अचनि था। ऑनरेबल कोर्ट आहे, ही कोई तफ़री ॻाल्हि न आहे जो ही एतिरा माण्हू वठी अचनि था ऐं कोर्ट रूम जे अंदरि वेही करे ही सेल्फीज़ कढनि था, कॉर्नर गैदरिंग्स कनि था। असांजे घर जे साम्हूं जेके तव्हां गैदरिंग्स कयो था, कॉर्नर मीटिंग्स कयो था, इहे न थियणु घुरिजनि छो त असांखे सरेआम थ्रेट कयो थो वञे। मां त कंहिंखे सॾु कोन कयो आहे, पाण पंहिंजी मर्ज़ी ते जेको आहे फोटू कढण ते कंहिं मुंहिंजो फोटू कढियो आहे पाण मां सां सेल्फी, त उन ते बि एतिराज़ अथनि। मेड़ में मुंहिंजो घरु आहे, मुंहिंजी ओताकूं आहिनि, छा मां पंहिंजी ओताक ते वञण ते ॾोह आहे छा? भला हिननि जे घर ते जे मां टपियो त फुटेज हूंदनि, फोटू कढी CCTV बि लॻल अथनि घर जे ॿाहिरां, ॿुधाइनि त केॾी महिल आयो आहे। दादू जी अदालत में उमिर बाब जे 3 भातियुनि जे क़त्ल केस ते ॿुधणी दौरान जवाबदार धुर तरफ़ां तयारी लाइ मोहलत तलब। मॉडल कोर्ट जवाबदार धुर जी इस्तदा ते ॿुधणी 12 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरियां टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उमिर बाब चयो त जवाबदार धुर खेनि हिरासां करे रही आहे, पर हू इंसाफ़ मिलण ताईं जदोजहद जारी रखंदी। बुरहान चांडियो मूंखे धमकियूं ॾेई रहियो आहे, सोशल मीडिया ते संदसि बयान मौजूदु आहे। PPMPA सरदार चांडियो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उमिर बाब हमदर्दियूं वठण लाइ कूड़ा इल्ज़ाम हणी रही आहे। चाहियूं था त केस जल्द उकलाइजी वञे ऐं मेहर वाक़े जा असुल जवाबदार गिरफ़्तार थियनि। उमिर बाब जे 3 भातियुनि जे क़त्ल वारे वाक़े सां असांजो को बि वास्तो न आहे। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत ओपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। ॿुधणी दौरान जवाबदार जे वकील दलील ॾिना। हलीम आदिल शेख ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ मेमूर ॻोठ थाणे ते दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो हो। जवाबदारनि मथां सरकारी कम में मुदाख़लत, हंगामे ऐं हवाई फायरिंग जा इल्ज़ाम आहिनि। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणो में करोड़े रुपयनि जी करप्शन साबित थियण ते म्यूनिसिपल कमिश्नर ज़मीर हुसैन अबड़ो ऐं DC कंबर जावेद जागीरानी सूदो 11 ॼणा गिरफ़्तार। सखर जी एहतसाब अदालत म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़काणो में 6 करोड़ 47 लख रुपयनि जे घोबिन वारे केस ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। DC कंबर, DC लाड़काणो ऐं म्यूनिसिपल कमिश्नर सूदो 11 जवाबदारनि खे करप्शन जो ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई वई। जवाबदारनि खे 7 साल क़ैद ऐं मजमूई तौरु 6 करोड़ 45 लख 47 हज़ार रुपया ॾंड जी बि सज़ा। जवाबदारनि में एडमिनिस्ट्रेटर आसिफ आराई, एडमिनिस्ट्रेटर ग़ुलाम मुस्तफ़ा हुलियो, एडमिनिस्ट्रेटर ज़मीर हुसैन, इंजीनियर कुर्बान अली अबड़ो, सब इंजीनियर इनायतुल्ला अबड़ो ऐं मुलाज़िम ग़ुलाम अब्बास शेख शामिल। सज़ा मिलियल जवाबदारनि में 3 ठेकेदार ग़ुलाम कादिर भुट्टो, जहांगीर चन्नड़ ऐं ग़ुलाम कादिर बि शामिल। सिंध में अदालती हुक्मनि जे उबतड़ 122 कामूरा OPS ते मुक़रर कामूरनि जी खोट जो जवाज़ ॼाणाए 825 कामूरनि खे डबल उहिदा ॾिना विया। तालीम, सिहत, वक्स, आबपाशी ऐं ज़राअत खातनि में OPS कामूरनि जी भरमार। टेक्स्ट बुक बोर्ड जे चेयरमैन अहमद बख्श नारेजो खे सेक्रेटरी तालीम ऐं फॉरेस्ट सेक्रेटरी बदर जमील मेंदरे खे बेनज़ीर हाउसिंग SLG वाधू चार्ज मिलियल। सख जे कमिश्नर शफ़ीक महसर खे लाड़काणो जे
कमिश्नरी भी मिलियल। माज़ूरनि वारे खाते जे सेक्रेटरी परवेज़ सिहर ते इंसानी हक़नि जे सेक्रेटरी वारे उहिदे जी नवाज़िश। MD एसिप्रार रियाज़ सूमरो खे बहाली खाते जे सेक्रेटरी ऐं कोऑपरेटिव सेक्रेटरी अख्तर भुरगड़ी खे मादनी वसीलनि जी वाधू चार्ज मिलियल। औरतुनि जी भलाई वारे सेक्रेटरी अंजुम इकबाल जुमानी कच्ची आबादी जे DG वारो उहिदो ॾिनो वियो। सोलर प्रोजेक्ट जे PD शाहजमान खोड़ो खे गोरख अथॉरिटी जे DG वारी ज़िम्मेवारी भी मिलियल। 220 कामोरा लुक आफ्टर चार्जिस ते 37 खातनि जो वहिंवार हलाइण लॻा। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि जी तरक़ियुनि वारे केस में सीनियरिटी लिस्ट सिंध हाई कोर्ट आर्डो पेश करे छॾी। अदालत सीनियरिटी लिस्ट जी बुनियाद ते तरक़ियूं न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते 2 हफ़्तनि में रिपोर्ट तलब करे वरिती। अदालत सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खे हुकुम ॾिनो आहे त ॿुधायो वञे कहिड़े ऑफिसर ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वई। कंहिं मुलाज़िम ख़िलाफ़ नैब या खाते में कार्रवाई थी आहे त उन जा बि तफ़सील ॾिना वञनि। ॿुधणी दौरान सरकारी वकील दलील ॾींदे चयो त नैब महकमानी कार्रवाई ऐं ॿियनि इल्ज़ामनि खे मुंहुं ॾींदड़ ऑफिसर्स खे तरक़ी नथी ॾेई सघिजे। अदालत मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि खे मुंहुं ॾींदड़ ऑफिसर्स खे तरक़ियूं ॾियण खां रोके छॾियो आहे। कराची जी अदालत डॉक्टर माहा शाह केस में पेश कयल हतमी चालान मंज़ूर करे छॾियो। हतमी चालान में चयो वियो आहे त डॉक्टर माहा अॻु ई पैगाम ॾिनो हो त मुंहिंजो मौत जुनैद जे करे थींदो। डॉक्टर माहा दिल बर्दाश्ता थियण बाद जुनैद सां गॾु रहण बदिरां पाण खे गोली हणणु बहितर सम्झियो। जवाबदार औरत पिंकी जे चवण ते डॉक्टर माहा खे मनशियात ॾिनी वेंदी हुई। चालान में जुनैद, सैयद वकास, ताबिश यासीन ऐं साद नासिर जवाबदार तौरु नामज़द। पुलिस जो जवाबदारनि तरफ़ां शाहिदियूं लिकाइण जो बि इंकशाफ। जैकबाबाद में नौजवान के तशद्दुद बाद गोलियों हणी क़त्ल करण वारे वाक़े के 3 ॾींहं गुज़रण बावजूद केस दाख़िल न थियो। पुलिस हरकत में अचण बदिरां मुतासिर धुर जे अचण जे इंतज़ार में वेठल मक़तूल नौजवान महेश कुमार जे वारसनि वटि पुलिस ऑफिसर ऐं चूंडियल नुमाइंदनि मां को बि लड़ी न वियो। पुलिस शक जी बुनियाद ते गिरफ़्तार थियल मक़तूल जे 2 दोस्तनि सूदो 5 ॼणनि खां पुछा गाछा जारी। पुलिस नौजवान जो गुम थी वियल मोबाइल फ़ोन बे हथ करण में नाकाम। पुलिस चवणु आहे त नौजवान महेश जे क़त्ल वाक़े जी मुख़्तलिफ़ रुख़नि में जांच कई पई वञे। कोशिश आहे त असुल जवाबदार कानून जी पकड़ में अची वञनि। गंबट में नींगर के बदफैली बाद क़त्ल करण वारे वाक़े जा असुल जवाबदार पुलिस जी पकड़ में न आया। ॻोठ मुराद अली कलहोड़ो में नींगर सईद अली कलहोड़ो के अगवा बाद बदफैली जो निशानो बणायो वियो। जवाबदार नींगर जो लाश सरें जे फसल में उछले विया। नींगर जो लाश 4 ॾींहं अॻु हथ आयो हो। पुलिस वधीक 24 शकी माण्हुनि जा DNA टेस्ट लाइ नमूना हासिल करे वरिता। मजमूई तौरु 55 शकी माण्हुनि जा DNA सैंपल्स जामशोरो लेबोरेटरी माणिया विया। गंबट पुलिस जो चवणु आहे त असुल जवाबदारनि जो पतो लॻाइण लाइ DNA रिपोर्ट जो इंतज़ारु कयो पियो वञे। नींगर जे वारसनि तरफ़ां जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जल्द मंतकी अंजाम ताईं पहुचाइण जो मुतालबो। वर्कशॉप भरिसां नींगरी सां मुबैना तौरु ज़्यादती जी कोशिश। नींगरी जी रड़ियुनि ते पाड़े वारनि पहुची जवाबदार खे सोगो करे वरितो। जवाबदार मुश्ताक डोमकी मारकुट बाद पुलिस हवाले। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 2 दर्जे जी शागिर्दियानी सां जवाबदार ज़्यादती जी कोशिश कई त नींगरी रड़ियूं कयूं। पाड़े वारनि पहुची नींगरी खे बचाए वरितो। पुलिस केस दाख़िल न कयो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में हद दख़लियूं ऐं गैर क़ानूनी कब्ज़ा हटाइण लाइ ऑपरेशन जो सिलसिलो जारी। कराची के ओलह ऐं ॾखण ज़िलनि में हद दख़लियूं हटाइण लाइ एंटी इंक्रोचमेंट सेल जो ऑपरेशन। इंतज़ामिया MA जिना ऐं नश्तर रोड के फुटपाथ ते रखियल फर्नीचर, तिलहार ऐं ॿियूं हद दख़लियूं हटाए छॾियूं। कश्मोर में मुरादबाह के भरपासे में ऑपरेशन दौरान केतिराई घर, दुकान ऐं ॿियूं अॾावतूं राहे पट। रोड़ी में आपाशी बंदर रोड के भरपासे में हद दख़लियूं हटाइण लाइ पुलिस जो गॾियल ऑपरेशन। रोड के भरपासे अॾियल केतिराई घर, दुकान ऐं ॿियूं अॾावतूं राहे पट कयूं वयूं। ऑपरेशन मुतासिरनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ मुज़ाहिरो। मुतासिरनि दाहियो आहे त इंतज़ामिया गैर क़ानूनी कब्ज़ा कंदड़ बाज़रनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे, रुगो ग़रीब माण्हुनि जा अझा राहे पट कया पिया वञनि। रिपड़ी में मदरसे की तामीराती कम दौरान भित ड्राहण दौरान 2 नौजवान दबजी फौत। तागड़ो वासी अज़ीज़ुल्ला पहमर ऐं फज़लुल्ला उजण जा लाश मलबे मां कढे इस्पताल मुंतकिल कया विया। पुलिस जो चवणु आहे त मदरसे की पुरानी भित ड्राहण दौरान वाक़ियो पेश आयो।
रंगवाणी में ॿिनि धुरनि में झेड़े तां इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। गोला बिरादरी जे ॿिनि धुरनि में प्लॉट जी मालिकी तां झेड़े दौरान हिक ॿिए ते लठनि ऐं सिरोटनि जो वसकारो। झेड़े में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पाकिस्तान सुपर लीग में मुल्तान सुल्तान हरीफ टीम कराची किंग्स के 196 रन जो हदफ ॾेई छॾियो। कराची किंग्स तरफ़ां मुल्तान सुल्तान तरफ़ां ॾिनल टारगेट पूरो करण लाइ बैटिंग जारी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर।